नाज़रीन ही अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त CTD हैदराबाद पारां पाबंदी मढ़ियल तंज़ीम जे मुबैना दहशतगर्द खे धमाकेदार मवाद सां गॾु गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। और हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे GM चांडियो। जी GM, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, रेलवे ट्रैक ते धमाका कंदड़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम जे अहम जवाबदार खे CTD हैदराबाद पारां गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। CTD हैदराबाद पंहिंजे जारी कयल पधिराई में ॼाणायो आहे त टेक्निकी बुनियादुनि ते इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन ऐं हिकु अहम फौरी क़ानूनी कार्रवाई कंदे पाबंदी मढ़ियल तंज़ीम SRA भागेले ग्रुप जे अहम दहशतगर्द नाले बालार चांग रहंदड़ ॻोठ गाज़ी खान चांग खे गिरफ़्तार कयो वियो आहे। CTD मूजिबि गिरफ़्तार दहशतगर्द जे कब्ज़े मां बारूदी मवाद, डेटोनेटर ऐं सेफ्टी फ्यूज़ वायर बि हथ कई वई आहे। CTD मूजिबि हिकु जवाबदार अंधेरे जो फ़ाइदो खणंदे फ़रार थी वियो आहे, जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। गिरफ़्तार ऐं फ़रार थियल मुबैना दहशतगर्द ख़िलाफ़ CTD हैदराबाद केस दाख़िल करे छॾियो आहे। CTD मूजिबि जांच दौरान गिरफ़्तार दहशतगर्द इंकशाफ़ कयो आहे त हिन जो तालुक़ु पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे ऐं हिन उहो बि इंकशाफ़ कयो आहे त हीअ ऐं हिन जो जेको फ़रार थियल साथी हू 23 मार्च 2023 ते करारदार पाकिस्तान वारी शाम धमाका कया हुआ। CTD हैदराबाद जे तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ़्तार दहशतगर्द ॿिया बि छिरकाईंदड़ इंकशाफ़ कया आहिनि, जिन जी जांच जेका आहे उहा जारी आहे। जी।